नाज़रीन मिरपुर ख़ास बेरो टाइम अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। असीं तव्हांखे ॿुधायूं मिरपुर ख़ास में जीअं बरसातूं पियूं, इंतिज़ामिया पारां वॾियूं दावाऊं कयूं हुयूं त असां जेको आहे मिरपुर ख़ास शहर खे सॼो साफ़ सुथरो करे छॾियो आहे। मगर शहर जा हिन वक़्तु बि केतिरा ई इलाइक़ा आहिनि जेके गंदगी जे ढेर में तब्दील थियल आहिनि। इंतिज़ामिया पारां को बि तहरीक कोन पियो थिए। ताज़ो ई जेको मिरपुर ख़ास में जेके बल्दिया जा जेके मुलाज़िम आहिनि अॼु पंहिंजे मुतालबनि जी मंझताल के सॼा सरापा एहतजाज बणियल आहिनि। हिननि जो चवणो त असांखे केतिरे अरसे खां जेको जुलाई जो जेको पघार कोन पई मिले, उन खां अलावा पेंशन कोन पई, उन हवाले सां हिननि जेको बल्दिया चौका करे प्रेस क्लब ताईं एहतजाज रैली कढी, मुज़ाहिरो कयो। अचो उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। भाई ये मसला है, हमारे को पगार ही नहीं दे रहे, काम करा रहे हैं, ना वर्दियाँ दे रहे, ना लटैरों के पैसे दे रहे, ना बच्चों के काबिल शिफ्टों के पैसे दे रहे। 6 साल हो गए, तो इसलिए लटैर है वो भी बेचारे रुल गए, जो मर गए वो भी रुल रहे हैं। किसी को नहीं कुछ दिया इन्होंने, कोई चीज नहीं देते। मेहरबानी करे इनको बोलो हमारे पैसे दो, हमारी पगारें दो। किस टाइम आप निकलती हैं काम करने के लिए? 5 बजे निकलते, बच्चों को छोड़ के निकलते। हमारे को पता नहीं बच्चों ने क्या खाया क्या पिया, हमारे को नहीं मालूम। ये काम करने जाते हैं, ये इकट्ठे झाड़ू लगाएंगे तो बोले कि किसका तुम जनाजा निकाल रहे, हम किसका, तेरा ही जनाजा निकालेंगे और किसका निकालें। सुबह से हमारे को निकालता है 6 बजे। ना बच्चों को, हमारे बच्चों ने स्कूल जाना होता है, उनको स्कूल भेजना होता है, नाश्ता बनाना होता है, फिर भी हमारा टाइम नहीं लगता, हम सब कुछ छोड़ के आ जाते। और क्या आपकी तनख्वाह में से पैसे भी काटते हैं क्या? पैसे भी काटते हैं। कितने काटते हैं? बस ये काट लेते हैं किस्तें काट के, हमारे को तरीके काट के हमारे को पगार कोई 9,000 कोई 10,000, बस ऐसे लेट हो जाएंगे तारीख काट देंगे। इन्होंने बोला वापसी हम तुम्हारे को देंगे, वापसी कुछ भी नहीं मिला। तरीकों का पता किया, तरीके बोले लगी हुई हैं, और इन्होंने मेरा 12,000 हमारा काट। आप काम भी करते हैं फिर भी आपकी तनख्वाह करते हैं फिर भी पैसे काट लेते हैं। इनका पता नहीं क्या मसला है, और ड्यूटी भी इतनी साथ 2-2, 3-3 टाइम पे ड्यूटी पे बुलवा रहे हैं, और सैलरी नहीं मिलेगी। हमारे बच्चे कहाँ से खाएंगे? हमारी तो रोजी इसी भी है ना। सैलरी कितने आपको लेते हैं? हाँ, सैलरी पूरी मिलती कहाँ है? 14,000 मिलती, पूरी नहीं है। कभी 5,000, कभी 4,000, कभी 6,000 मिलती, सेल ऊपर जाती नहीं है। और अभी जो बरसातों के अंदर आप लोगों ने काम किया जो पूरी शहर का की, अभी कुछ भी नहीं मिला, अभी तक सैलरी मिली नहीं है, अभी भर्ती भी नहीं मिली। कितने साल हो गए, अभी कुछ भी नहीं मिल रहा। 15 दिन नहीं हुए। क्या हुआ माँ? 15 दिन नहीं हुए, इनको पूरा शहर साफ करके दे दिया। फिर इनको क्या मसला है, क्यों नहीं तनख्वाह हमारे को देते? ये बरसातों में पानी हम लोग हाँ हम चलाते हैं और सारा काम हम करते हैं। ये सुबह आ जाते हैं, चलो भाई 6 बजे जाते हैं। नहीं, अभी आप लोगों ने इनके ऑफिसरों से बात की है कि तनख्वाह हमारे को नहीं मिल रही है? तो इनको पता नहीं है, इनके ऑफिसर ये बल्दिया में जो बैठे इनको पता नहीं है। इनको सबको पता है कि हमने इनको तनख्वाह नहीं दी। कितनी सर्विस हो गई है, कितनी नौकरी हो गई आपकी? किसकी? आपकी। मैं रिटायर हो गई, मैं 26 साल करके रिटायर हो गई। आप रिटायर, पेंशन आपको मिल रही है? नहीं पेंशन मिल रही है। कहाँ मिली है पेंशन? पेंशन तो रोक लेते हैं ये। हाँ, क्या मसला है? भाई तनख्वाह नहीं हमारे को मिलती है, बारिशों में पानी हम निकाले, और ये खुद घपले कर कर के रिश्वत खा खा मरेंगे। इनको कब्र में लंबे लंबे कीड़े पड़े। जिम्मेदार किसने आपकी तनख्वाह बंद की हुई है? ये कह रहे डीसी है, बरकी साहब है। खुद एशिया में बैठे हम लोग पानी निकाले, गप निकाले, गटर निकाले, हौदिये निकाले, हमारे बंदे मरते, हमारे लड़के मरते। ये क्या लोग हमको देते हैं? कुछ नहीं देते, नहीं तनख्वाहें देते। हमारे छोटे छोटे बच्चे सुबह निकल गए, हम 6 बजे हाजिर, डीसी हाजिरी ले रहा, आए तो डीसी है ही नहीं। कितने घंटे आपसे काम लेते हैं ये 8 घंटे काम लेते हैं। सरकारी 8 घंटे है ना, तो हम सरकारी मुलाजिम 8 घंटे ड्यूटी। भाई जब भी तनख्वाह का टाइम आता है कहते हैं पैसे नहीं है बैंक में, पैसे ही नहीं अभी आया, तनख्वाह नहीं अभी आपकी आई। पैसे गए कहाँ पे? पैसे ये आप खुद खा जाते हैं तो हमें कहाँ से मिलेंगे फिर पैसे? 1.5 करोड़ कहते हैं खा गए हैं ये खुद। 1 हफ्ते के अंदर कह रहे 1.5 करोड़ खाए, हमें कहाँ से मिलेंगे पैसे? हमारे बच्चे रुल जाएंगे, हमारे बच्चे कहाँ से खाएंगे खाना? हम कहते हैं कि अभी हमारी तनख्वाह अदा करें, हमारे दूसरों की पेंशन दें। स्कूल से कुछ भी नहीं अभी नहीं दिया। क्या था 1 महीने वर्दी मिलेगी, 1 महीने स्कॉलरशिप, कुछ भी नहीं दिया अभी। जी सुबह खां ही मिरपुर ख़ास प्रेस क्लब जे साम्हूं हिकु यूनियन पारां एहतजाज कयो पघारूं न मिलण ख़िलाफ़, ऐं उन खां अलावा ॿी यूनियन वरी उन्हनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो। तव्हां कीअं था सम्झो मिरपुर ख़ास जो सफ़ाई कंदड़ अमलो सॼो ॾींहुं सरापा एहतजाज बणियल आहे? हींअर शहर जी छा पोज़ीशन आहे?
ये सॼो शहर जेको आहे सो गटर जो हिकिड़ो ॾेख ॾेई रहियो आहे। विचां जेके पाण वटि त हालांकि ॿिए पासे जेके थर में हिन पासे सांगड़ साइड ते वधीक बरसातूं पयूं, पाण वटि जेको थोरे मिक़दार बरसाति पई आहे उन में जेका आहे हितां जे इंतिज़ामिया जी पत वाइकी करे छॾी आहे त कीअं जेको टे ॾींहंनि ताईं शहर जा मेन चौराहा, रोड रस्ता ऐं सिविल अस्पताल जेका डिवीज़नल हेडक्वार्टर जी अस्पताल आहे उन जा रस्ता सभु जेको आहे सो गंदे पाणी गटर जो ॾेख ॾेई रहिया हुआ ऐं इंतिज़ामिया जे नाले का शइ नज़र न अची रही हुई। हिते जेको आहे सो सिर्फ़ु ॿिनि ग्रुपनि जो जहिड़ो आहे, पैसनि जो ॾेती जो उन्हनि जे पघार जा पैसा खाइण जो हिकिड़ो जेको आहे सो ऑलरेडी जेके उन्हनि जेके माण्हू भर्ती कया आहिनि उन जा जेके पैसा आहिनि पार्टी जा जेके सरबराह आहिनि त कॾहिं हिकिड़ी पार्टी जी इक़्तिदार में अचे उहे माण्हू जेके पार्टियुनि जा सरबराह था पैसा खाइनि करे ॿी पार्टी ते उहे पैसा था खाइनि ऐं हिते माण्हू जेके हितां जा शहरी आहिनि उन्हनि खे का सहूलियत साफ़ पीअण जो पाणी आहे या सफ़ाई जो हितां जा नाक़िस जेके इंतज़ाम उन्हनि कया विया आहिनि। तव्हां मिरपुर ख़ासि जेको डिवीज़नल हेडक्वार्टर आहे ऐं इहो इंटरनेशनल गेट वे बि आहे, हितां खां माण्हू जेको आहे सो जेका भारत ॾे जेका असां ट्रेन वञे थी उते जेको आहे सो तव्हां जेका रेलवे स्टेशन आहे इंटरनेशनल स्टेशन आहे उते जेका तव्हां सूरत हाल ॾिसंदो गंद किचिरे जी गंदे पाणी जी त माण्हू खे जेको आहे सो दंग रहिजी वञे। ऐं न सिर्फ़ु इहो, हितां खां जेके ॿिया ज़िले हेडक्वार्टरनि ॾे जेके रोड वञनि था, हितां खां जेको मिठी ज़िले हेडक्वार्टर ॾे रोड थो वञो जंहिंमें मीरवा गोरचाणी अची थी वञे, डिगड़ी आहे, टंडो जान मोहम्मद आहे ऐं नओं कोट आहे, हिते जेको आहे सो हिकिड़ी लाइन ते गाॾी गुज़रणु जेको आहे सो वॾो मुश्किल सां गुज़री सघे थी। हिकिड़ो त माण्हू जेको आहे सो एनक्रोच करे उहे रोड रस्ता जेके आहिनि ब्लाक करे छॾिया आहिनि। थोरी घणी जेको आहे शुरू में जेका आहे मुहिम हलाए एनक्रोचमेंट थी, पर जेके मेन रस्तनि ते अञा ताईं बि जेका आहे एनक्रोच जेका कब्ज़ा माफ़िया आहे या लैंड माफ़िया हुनजी जेका आहे अञा ताईं जेका जारी आहे ऐं इंतिज़ामिया हुनजे लाइ को क़दम खणण लाइ तयारु कोन्हे। ऐं जेके हुननि जा जेके प्रॉपर मुलाज़िम जेके आहिनि से 30 खां 35% मुलाज़िम जेके आहिनि वीज़ा ते वेल आहिनि उहे ऑफिसरनि खे जेको पैसा ॾेई अचनि था। सर अॻे त जेके TM हूंदा पैसा ॾेई वेंदा और हाणे त कुझु अहिड़ा जंहिं जीअं असिस्टेंट कमिश्नर जे हवाले में मिरपुर जी शहर थियो उन्हनि जो जेको एडमिनिस्ट्रेटर आहे, असिस्टेंट कमिश्नर आहे, हिननि जो जेको सभिनी जो सरबराह डिप्टी कमिश्नर हूंदो आहे ऐं सॼे ज़िले जी इहा सूरत आहे। पर हाणे छाजे करे हिननि चयो पियो त रेवेन्यू जा असिस्टेंट कमिश्नर वेंदा सुधारो आणींदा। कीअं था तव्हां ॾिसो त पहिरीं त TM हूंदा करप्शन हूंदी, करप्शन त अञा साॻी आहे, एंटी करप्शन जी टीमूं बि छा पिया आणनि, भई इन्हनि सां का अहिड़ी बहितरी आई आहे? इन में ॿी त का ख़ासि बहितरी न आई आहे, पर जिन खे अख़्तियारात मिलिया आहिनि रेवेन्यू वारनि खे हुननि जे ज़रूरु हुन में अकाउंट में बहितरी आई आहे त थोरो घणो हुननि खे बि हिसोपति मिले पियो। अॻे सिर्फ़ु TMO वारा हुनजी मिनिस्ट्री वारा वठंदा हुया, हाणे हिते जेको आहे सो असांखे जेके हुन में TM में जेके इंचार्ज AC खां वठी DC ताईं आहिनि थोरो घणो हुननि खे वीचारनि खे फ़ाइदो थिए पियो। ईद बरात ते कुझु न कुझु अकाउंट ते गिफ्ट में इज़ाफ़ो ऐं हुननि जी जेको करप्शन में थोरो इज़ाफ़ो थियो आहे। बाक़ी माण्हुनि खे बुनियादी सहूलियतुनि में को जेको आहे सो का बहितरी न आई आहे ऐं इंतिज़ामिया न आयल आहे। आउं चवां थो आला इंतिज़ामिया ते खे त जेको फौरी तौर ते नोटिस वठी करे ऐं जेको सो असांजो डिवीज़नल हेडक्वार्टर जो शहर आहे ऐं हितां जेको इंटरनेशनल गेट वे माण्हू जो गुज़र थिए थो ॿाहिरि मुल्कनि खां, इहा मुल्क जी बदनामी जो बाहिस है। फौरी तौर ते गंदगी साफ़ करे मुलज़ ऑफिसरनि के खिलाफ कानूनी कार्रवाई की वञे। में ऊपर से डायरेक्शन है करप्शन के खिलाफ हम वार कर रहे हैं। और दूसरी बात ये है कि अभी बल्दियात में हम इसलिए रेड किया है तो बल्दियात का भी मेरे ख्याल में अब सब पूरे शहर को पता है कि बल्दियात की सफाई का सिस्टम का पता है। कहीं फंडिंग जितनी आती है वो सारे मिसअप्रोप्रिएशन से, फ्यूल में मिसअप्रोप्रिएशन से इलीगल लोग अपॉइंटमेंट किए हुए हैं। नाज़रीन म्यूनसिपल कमेटी जे मुलाज़िमनि जा तव्हां वीचार ॿुधायो था त हिन खां पहिरीं जेको मिरपुर ख़ासि तालको जेको आहे 8 शहर जो यूनियन काउंसिल हुयूं, उन खां अलावा बाराड़ी जूं 4 यूनियन काउंसिल ते मुश्तमिल हूंदो ऐं हाणे उन खां पोइ जेको आहे तालको शुजाबाद नओं क़ाइमु थियो। सिर्फ़ु जेके 8 यूनियन काउंसिल हुयूं जेके हाणे वार्ड में शामिल थी वञनि, मगर हिन वक़्तु जेके आहे मिरपुर ख़ासि शहर जा जेके आसपास जा इलाइक़ा आहिनि, इन खां अलावा हेठां इलाइक़ा आहिनि, अॼु ताईं बि कचरनि जे ढेरनि ऐं जेके बि बल्दियात में या म्यूनसिपल कमेटी में फंड अचनि था उहो करप्शन जे वर चढ़नि था। हिन वक़्तु जेको आहे मिरपुर ख़ासि में जेका नटण उस में प्रेस क्लब अॻियां हिननि जो जेको धरणो जारी आहे। हिननि जो बि इहो आहे त जेसि ताईं असांजा मुतालबा मंज़ूर न थींदा तेसि ताईं असीं पंहिंजो एहतजाज जारी रखंदासीं। उन हवाले सां हिन वक़्तु असां सां गॾु जेके कुझु औरतूं बीठल आहिनि जेके सफ़ाई कंदड़ अमले जो, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल था करियूं, उन्हनि जा छा वीचार आहिनि। हाँ मां कितने महीने से तनख्वाह नहीं मिली आपकी?
हमारे को ये महीना हो गया नहीं दे रहे पैसे निकाल के। जो बर्गी साहब है वो निकाल के ले जाते हैं पैसे, बड़े बड़े डीसी हुआ जो बड़े बड़े निकाल के खा जाते हैं। गरीबों को बोलता है जब दूसरी आएगी किस्त उसमें से तुम्हारे को देंगे। क्यों? हम गरीब 18-18 घंटे काम करते हैं हमारे बच्चे। ये कोई तरीका है इनका? ये कौन बोलता है आपको अगर दूसरी तनख्वाह होगी फिर हम आपको ये बल्दिया वाले बोलते हैं। हाँ, हम तुम्हारे बल्दिया वाला अभी तो तुम्हारे पास असिस्टेंट ऑफिसर बोलता है दूसरी किस्त आएगी तो हम तुम्हारे को देंगे। बर्गी साहब बोलता है। क्या हम क्या करें? भूखे मर रहे हैं। हमारे को खाने को नहीं देता, तनख्वाह नहीं देता, पेंशन नहीं देता, हम कहाँ से खाए? कच्चे बंदे इन्होंने लगाए थे 6-6 महीने की, इन्होंने तनख्वाह नहीं दी। नहीं, वो कच्चे बंदे जो उन्होंने लगाए थे वो काम भी कर रहे हैं या घर बैठे थे? नहीं, अभी उनका घर पका दिया। भाग जाओ, 5 महीने करके बोले भाग जाओ। उनको तनख्वाह मिलती है? नहीं मिली ना, 5 महीने की 6 महीने की तनख्वाह उनका खागा। बोले ले हमने, हमारे पास नहीं है पैसे, हम कहाँ से दे? गरीब बंदा कहाँ से खाएगा? कितने घंटे ड्यूटी करती है आप? 18 घंटे ड्यूटी करिए। बारिश में पूरा दिन शाम तक फुहार होता है। हमारे छोटे छोटे बच्चे हमने उनको देखा नहीं, पलट के कहा तुम काम का सो रहे हो, क्या तुम खा रहे हो? ये इनका धंधा। आपकी तनख्वाह में से पैसे काटते हैं? हाँ काटते, जब थोड़ी देर लेट होंगी थोड़ी तरीक कट देंगे ना, सानू लुटेरा ने पैसे देंगे। हर महीने सानू जुलूस कटना पैंदा वे। घर पे बच्चे बैठे हैं, खाने के लिए नहीं है, वर्दियां नहीं है बच्चों की, कुछ भी नहीं है। कहाँ से बच्चों का पूरा करें हम? खाने के लिए नहीं, बच्चों को कहाँ से दिए खाने के लिए? भाई इनको चाहिए नहीं हमारी पूरी तनख्वाह, अपनी मेहनत तो देनी चाहिए ना। हम नहीं इनके मांग रहे हमारे लिए, तो अपनी मेहनत तो हमारी दे ना। ये इलाके में आप काम करते हो? बल्दिया में इलाका कौन सा दिया हुआ? सकलाई टाउन। कितने महीने से तनख्वाह नहीं मिल रही? हमारे को इसी महीने से नहीं मिल रही पगार, नहीं तो हर महीने 5 तारीख को हमारे को पगार मिल जाती है। तो अभी बोल रहे पैसे नहीं है, पैसे गए कहाँ? इन्हों को बोला ला कर दो, हमारे को दो पगारें, कहीं से भी लाए। हर बार हमारी पगारें आ जाती, इस बार नहीं आई हमारे। 18-18 घंटे हमारे बच्चों से काम कराते हैं पूरे महीने की। अभी पिछले महीने मेरी तरीके काटी थी 4, कहने लगे हम दिलवाएंगे तुम्हारे को, दोबारा हमारे को दिलवाई नहीं है। जो तारीख जो काटते हैं वो पैसे ये खुद रखते हैं या आपको दोबारा दे रख लेते हैं? कौन रखता है? ये ऑफिसर जो वो खाते, ये जो वापस नहीं जाते, यही खाते हैं पैसे। हमारे बच्चे 6-7 महीने हो गए कच्चे बंदों की, उन्हों को पगार नहीं मिली। हाज़िरिन वक्त असां गॾु मौजूद आहे हिननि जो जेको आहे बल्दिया जो जेको यूनियन जो अॻुवाण अचे थो उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हिननि जा कहिड़ा मसइला आहिनि, केतिरनि महीननि खां पगार बंदि पई आहे, कितने अरसे से तनख्वाह बंद है? मेन मसला क्या है? मेन मसला तनख्वाह का है। हमको 5 तारीख को तनख्वाह मिल जाती है, तो 5 की तनख्वाह ईद से पहले आ गई थी। उसके बाद 12 तारीख को तनख्वाह आई है। वो तनख्वाह में से हमको इन्होंने दिए हैं 19 लाख रुपया। हमारा डिफरेंस रहता था 2012 का, वो दिया है। उसके बाद जो पैसा है 2 करोड़ से ऊपर ये सारा घपला कर गए, जेली बिल निकाल के खा गए हैं। ये है और बर्की साहब हैं, ये सारे मिल बनाए। बर्की साहब क्या है? बर्की साहब हमारा TMO है। हाँ अभी आया है, और ये अभी बोल रहे कुछ भी नहीं है, तनख्वाह नहीं है। तो हम तो जब तक तनख्वाह नहीं मिलेगी हम बैठे हुए अपने घरों पे, हम हड़ताल नहीं तोड़ेंगे। हमारी कानूनी में कोई काम नहीं हो रहा है, दीवारें टूट रही हैं सारी, वो छतें जो वो वैसे टपक रही हैं। हमारी कानूनी में भी कोई काम नहीं हो रहा है। वो लोग बेचारे खुद काम कर रहे हैं अपने पैसों से, और वो भी तनख्वाहें तो देते नहीं है। तव्हां बल्दिया मुलाज़िमनि जा वीचार ॿुधाईंदा। हिननि जो इहो चवणु हो त असांखे जेसि ताईं पगार न मिलंदो तेसि ताईं असां जेको कमु छॾ हड़ताल कंदासीं। जॾहिं त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा ख़ासि तौर ते मीरपुर ख़ासि जेको चांदनी चौक वेझो जेको ईदगाह ग्राउंड हो ताज़ो इंतिज़ामिया पारां उन में मिटी भराई हुई, जंहिं वक़्तु हिन वक़्तु बि साॻी हालत लॻी पई आहे। गटरनि जो पाणी जेको ॾेख ॾेई रहियो, उन खां अलावा SLD वेझो जेके हिननि जी मशीनूं लॻल आहिनि उहे बि मुकमल बंदि कयूं पियूं। उन खां अलावा जेको मीरपुर ख़ासि शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेको गटरनि जो ॾेख रहिया आहिनि, गंदो पाणी बीठो आहे शहरनि में, घटियुनि में, नालियुनि में तो पाणी बीठो आहे। ऐं जॾहिं त हिननि जी इंतिज़ामिया या हितां जो जेको सफ़ाई कंदड़ अमले जो चवणो हो त असां सां हर महीने असां बार बार हिते एहतिजाज बि कया आहिनि, इंतिज़ामिया वटि विया आहियूं, उन बावजूदि असांखे को बि पगार न पियो मिले। छा मसइलो भला तव्हांजे इलाइक़नि जे अंदरि एतिरो पाणी भरियो पियो आहे, छा सफ़ाई कंदड़ अमलो कोन पियो अचे छा? साईं बिल्कुलु का हिते जी माना बल्दिया वारो अहिड़ो कमु कयो आहे, जीअं बरसातूं पयूं आहिनि उन खां पोइ न हिते को सार संभालण वारो आहे न ॿियो। ऐं बसि इहो सिस्टम लॻो पियो आहे, गलियुनि जी हालतूं ॾिसो पिया, माण्हू पंधु बि नथो लॻी सघे, इहा हालत आहे। इंतिज़ामिया त चए थी शहरनि मां असां पाणी सॼो कढी छॾियो आहे, पर छा हिते केरु अचे थो पाणी कढण वारो? को बि न। असां बस वारनि खे बि इतला कयूं आहिनि, बाबा अचो महिरबानी करियो, हिते गाॾियूं जाम थियो वञनि, रोड जाम थियो वञनि, पर को इंतिज़ामिया जो माण्हू हिते अचण लाइ तयारु न आहे।
केतिरे अरसे खां भला तव्हांजे गलियुनि में पाणी आहे? जी बरसात साईं 4-5 ॾींहं ख़तम थियूं आहिनि पर अञा ताईं पाणी बीठल आहे ऐं को इंतिज़ामिया वारो हिते अचण लाइ तयारु न आहे। हिते वाटर सप्लाई सॼी लीकेज थियल आहे ऐं उन में पाणी वञे थो, उहो ई घरनि में पाणी अचे पियो साॻियो। केतिरे अरसे खां पाणी बीठल आहे? तक़रीबन 15-20 ॾींहं थिया आहिनि। हिते ॾाढो पाणी आहे। हिते मस्जिद बि आहे, माण्हू निमाज़ पढ़ण लाइ बि तकलीफ़ आहे। अचण वञण निमाज़ी माण्हू ॾाढा परेशान आहिनि। हिन पासे बि मस्जिद आहे, हिन पासे बि मस्जिद आहे। हाणे हिते ॾिसो त केतिरो मच्छर ऐं केॾो गोॾे हेॾो पाणी बीठो आहे। हिन पासे बि बीठो आहे। असांजा नंढा ॿार 2 दफ़ा किरिया आहिनि, पाड़े वारा बि किरिया आहिनि, मूं पाण कढिया आहिनि 2-3 दफ़ा। ऐं ॾाढी हिते बीमारियूं वखण में केरु अचे ई कोन थो। भले असां 2-3 दफ़ा दरख़्वास्तूं बि ॾिनियूं आहिनि, म्यूनिसिपल में विया आहियूं पर कमु कोन थो थिए। अलाए छा आहे हुन में। तव्हांजे बराबरि में भला हिकिड़े MP जो बंगलो बि आहे, उन खां इन थोरो अॻी पासे जेको आहे जमील भुरगड़ी जो बंगलो आहे, भला इन्हनि खे कॾहिं तव्हां चयो आहे? हुननि खे असां चयो कोन, पर उहो पाण हिकिड़े दफ़ा हाणे अचनि ॾिसनि असांजो जेको आहे इहा आहे त जेको कमु कराइनि जेको आहे साईं सफ़ाई करण वारा अमला त ईंदा आहिनि पर हू असांखे चवंदा त असांखे पैसा ॾियो। जेके जमादार आहिनि उन्हनि जो गवर्नमेंट उन्हनि खे पघारूं बि ॾिए थी। पोइ अगरि जे उन्हनि खे 200-300 रुपया ख़र्चे नथा ॾियो त हू वरी असांजे कम बि कोन था कनि। ही ॾिसो मस्जिद में नमाज़ी अचण वञण लाइ परेशान आहिनि, सॼी अवाम परेशान आहे। ॿार स्कूल में वञनि था, को मोटरसाइकिल था लॻे थो। 3 दफ़ा हिते औरत किरी आहे, हिकिड़ी मोटरसाइकिल वारो उनखां किरियो आहे। त गवर्नमेंट इंतिज़ामिया खे इहो ई चवंदुसि त भई महिरबानी करियो, असां ते रहम करियो। मच्छर राति जो हेॾा आहिनि, न को स्प्रे जो सिस्टम आहे, न को ॿियो टियों को सिस्टम आहे। त इन करे हिते खां बि वेंदो त हिते बि पाणी आहे। मस्जिद में जेको वञनि था नमाज़ी आहिनि या को बुज़ुर्ग माण्हू आहिनि, 2-3 दफ़ा हू बि किरिया आहिनि पर को बि असांजे ॿुधण वारो न आहे। नाज़रीन, म्यूनसिपल कमेटी जे मुलाज़िमनि जे एहतजाज खां पोइ 2 यूनियन जो जेको केतिरनि ॾींहंनि खां तकरार जारी हो, जंहिंजे पारां हिकु यूनियन पारां जेको आहे अॼु एहतजाज कंदड़ हुआ उन्हनि ॼणनि 8 ॼणनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त हिन वक़्तु केस दाख़िल थियण खां पोइ मीरपुर ख़ासि जा जेके म्यूनसिपल कमेटी जा मुलाज़िम अञा ताईं सरापा एहतजाज बणियल आहिनि। अञा ताईं शहर जे अंदरि को बि सफ़ाई जो अहिड़ो कमु वग़ैरह न थियो आहे। शहरी असां गॾु मौजूदु आहे, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं। छा चवणा? कैसे देख रहे हो मीरपुर खास का शहर आज जो सुबह से जो इनकी स्ट्राइकें चल रही हैं, एक ग्रुप एहतजाज कर रहा है, दूसरा ग्रुप इनके खिलाफ केस दाखिल कर रहा है, शहर की क्या हालत है? जी ये 2 यूनियन जो है इनके चक्कर में जो है मीरपुर खास शहर की हालत बहुत बुरी हो चुकी है। इनके आपस के झगड़े पूरे हों तो ये मीरपुर खास शहर के हवाले से कोई काम करें। मीरपुर खास शहर में जो अभी हालिया बारिशें हुई हैं उसके अंदर जो है 2 नंबर ग्राउंड हो गया, ईदगाह हो गई और मुख्तलिफ ग्राउंड जो है मीरपुर खास के वो मुकम्मल तौर पे डूब चुके हैं। हत्ता कि यहाँ की गलियाँ इलाके कई इलाके जो है इस वक्त गंदे पानी के अंदर डूबे हुए हैं। अब बल्दिया के मुलाजमीन इसलिए वहाँ मौजूद नहीं है कि ये लोग इनकी आपस की लड़ाइयाँ ही पूरी नहीं हो रही हैं। आज एक ग्रुप जो है FIR कटवाता है, दूसरा ग्रुप जो है उसके खिलाफ एहतजाज करता है। यही चलता हुआ जा रहा है इनके बीच में। कमिश्नर साहब जो है बोलते हैं कि हम मीटिंगें कर रहे हैं और हम ये कर रहे हैं, बस वो कमिश्नर साहब की जो मीटिंग है वो मीटिंगों तक ही महदूद है। उसके अलावा उनके पास हमें ये नज़र नहीं आ रहा कि शहर में कोई काम हो रहा है। शहर के अंदर कोई काम नहीं हो रहा। शहर जो है मुकम्मल इन बल्दिया की नाअहलियों की वजह से, बल्दिया के करप्ट अफसरान की वजह से मुकम्मल तौर पे शहर डूब चुका है गंदे पानी के अंदर। जी, मीरपुर खास के आज जो म्यूनसिपल कमेटी के मुलाजिमों ने यहाँ पर मीरपुर खास प्रेस क्लब के सामने एहतजाज किया और एक दूसरे ग्रुप ने उनके खिलाफ जो है एहतजाज करने के ऊपर केस दाखिल भी करवा दिया। आप क्या समझते हैं मीरपुर खास की शहर की सफाई के हवाले से? मीरपुर खास शहर की सफाई की सूरत हाल नहायत ही अबतर है। सिर्फ ये एहतजाज जो करते हैं मुलाजमीन अपने मुफाद के लिए करते हैं। शहर की सूरत हाल ये है, गटर नाले शहर में उबल रहे हैं, पूछने वाला कोई नहीं है। इनका अपना मुफाद होता है तो ये आते हैं एहतजाज के लिए। ग्राउंड में देख लें, इधर शहर की सूरत हाल सड़कों पे देख लें, पानी जगह जगह खड़ा, रोड टूट फूट रहे हैं। करप्शन की सूरत हाल इन्होंने जो है ना उसमें बहती गंगा में हाथ धो रहे हैं। करप्शन है और ये लोग हैं। बाकी शहरियों को जो है ना अल्लाह के हवाले इन्होंने किया हुआ है, अल्लाह ही पूरा कर रहा है शहर की सूरत हाल। इनका एहतजाज ख़त्म नहीं होगा। ये दोनों सियासी पार्टियों से वाबस्ता हैं। शहरियों के लिए ये कुछ नहीं सोचेंगे, ये अपने मुफादात के लिए सिर्फ सोचते हैं। सही शहर मीरपुर खास शहर कंहिं वक़्त में सिंध जे इंतिहाई ख़ूबसूरत शहरनि में शुमार थींदो हो। इहो वो शहर हो जंहिंमें सायो हो, वण हुआ
बूटा हुआ, खुशबूदार पार्क हुआ ऐं लान हुआ, जिते शहरी या आम माण्हू शाम जे टाइम ते या गर्मी जे टाइम ते वेही आराम कंदा हुआ। लेकिन अॼु हिन शहर में बेध्यानी सबबु TMA जे तरफ़ां शहर जे मसइलनि ते को बि ध्यानु कोन थो ॾिनो वञे। सफ़ाई कोन थी थिए, गटर उबलिया पिया आहिनि। हिन शहर में हर जहिड़ो शहर कोन्हे, भड़भांग लॻो पियो आहे, जहिड़ो सहरा लॻो पियो आहे। हिन ख़ूबसूरत शहर खे तबाह करे छॾियो आहे। हिते जा जेको फायर ब्रिगेड हुई या हिते जेके गाॾियूं हुयूं, ट्रैक्टर हुआ, म्यूनसिपलिटी खे इन लाइ हुआ त जी हू शहर जी सफ़ाई लाइ गंदगी ॿाहिरि खणी वञनि, गंदगी खे शहर में ॿाहिरि कढनि। लेकिन अफ़सोस त उहे सभु शयूं नाकारा थी वियूं आहिनि, उन्हनि ते को बि ध्यानु कोन थो ॾिनो वञे। इन शहर जी ख़ूबसूरती ख़तमु थी वई आहे। हिते जा शहरी अज़ाब में आहिनि, बीमारियुनि में मुब्तला आहिनि, गंदगी आहे, सिहत ऐं सफ़ाई जो को बि जोॻो बंदोबस्तु हिन शहर में न। नाज़रीन, बल्दिया जे मुलाज़िमनि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा। हिननि जो चवणो हो त जेको बरसाति में बीठल पाणी असां कढी छॾियो आहे, मगर अञा ताईं असांखे तनख़्वाह कोन पई मिले। असांजा ॿार जेके बच्चा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। उन खां अलावा जेको TMA में ताज़ी जेका करप्शन थी हुई ऐं उन जो एंटी करप्शन पारां छापो पयो हो, इन हवाले सां अचो त हितां जा जेके ॿिया मुलाज़िम ऐं कुछ रिटायर मुलाज़िम उन्हनि सां था ॻाल्हि ॿोल कयो। चाचा, क्या मसला है, कितने दिन से तनख़्वाह नहीं मिल रही? ऐं रिटायर मुलाज़िम आहियां। ऐं हुते अफ़सरनि खे चयो असांखे 100 रुपये जो ज़हर वठी ॾियो, असीं ज़हर खायूं, जान छॾायूं पंहिंजे ॿारनि सां। एतिरो हाल थियो आहे कि असांजे घर में अटो कोन्हे, लटो कोन्हे, पाणी कोन्हे, लेट जो बिल किथां ॾियूं, गैस जो बिल किथां ॾियूं। हिकु पेंशन मिले त ॾियूं, 6-7 हज़ार पेंशन आहे, हू बि कोन थी मिले। पोइ असांजो नालो त हू चवनि था सिटीजन माण्हुनि खे रिलीफ ॾियो। ही सिटीजन छाजे करे पेंशन कोन्हे, छा मसला आहिनि? उहे उड़ाई विया आहिनि, सभु चट करे विया आहिनि। 80-80 लाख रुपया, 1.5 करोड़ रुपया कढनि था, पोइ असांखे ईअं रखनि था कि हा दे रहे हैं, हा दे रहे हैं। कॾहिं दे रहे हो भाई? आज घणी तारीख़ थी आहे? वो बिल पियो आहे मुंहिंजे घर गैस जो ऐं हुनजो। उन कल चयो आहे अची लेट वारनि चयो हम लेट काट देंगे तुम्हारी अगर बिल नहीं पिला। हम बिल किथां पिलायूं यार? 6,000-7,000 पेंसिल है, वो पंहिंजे बच्चनि जो गुज़ारो करे। छा था चवनि, हिननि जो छा चवणु आहे? ये चवनि था जब आएगी तो देंगे, आएगी तो देंगे। केरु तव्हांखे थो चए, हींअर केरु आहे तव्हां TMA? ये उहा बरकी साहब, हू चए थो DC साहब बि वठिया वियासीं, हर अकाउंट ऑफिसर बि वियासीं, सभु ईअं लारा ते ॾिन। असांखे किथे वञूं? असीं अक़लियत में हूं, अक़लियत वारनि खे तहफ़ुज़ ॾियणु घुरिजे न पाकिस्तान में। हिते असांखे मागे मारण जी कोशिशि में असीं हाणे इंसान जा बच्चा आहियूं, नाग जा ॿार कोन आहियूं, मिटी कोन खाईंदा आहियूं, रोटी खाईंदा आहियूं। पोइ पैसा हूंदा त रोटी वञे असांजा। छा मसलो थियो? अॼु मसइलो इहो थियो, 5 तारीख़ खां म्यूनसिपल लेबर यूनियन CBA जेको आहे बार ऑफिसरनि वटि वियासीं, DC साहब वटि वियासीं, AC अरशद बरकीअ वटि वियासीं, अकाउंट ऑफिसर मोहम्मद अली खोसे वटि वियासीं। जॾहिं हुननि सां राब्तो कयोसीं, हुननि चयो त 6 तारीख़ ते पघार कयूं था। 6 ते कोन थी, वरी 7 ते चवनि त 7 ते कयूं था, 7 ते कोन थी, 2 ॾींहं वरी 8-9 मोकल थी वई आहे। अॼु 10 तारीख़ ते जॾहिं हुननि सां राब्तो कयोसीं, बाबा असां तालाबंदी था कयूं, हड़ताल था कयूं, असांखे जेकॾहिं पघार न मिलंदी, ईद खां पहिरीं 8 तारीख़ ते पघार थी। अॼु 51 ॾींहं गुज़री विया आहिनि, न पेंशन आहे न पघार आहे। पोयां जेको किस्त आहे OZT असांखे TMO खे मिले थी 2 करोड़ 54 लख रुपया मिले थी, जंहिंमें असांखे सिर्फ़ु हिकिड़ो 2012 वारो डिफरेंस ॾिननि 19 लख रुपया टोटल मुलाज़िमनि खे। उन खां पोइ बकाया पैसा केॾांहुं विया का ख़बर कान्हे। जॾहिं पघार घुरूं था त अॼु सुबुह ताज़ो मिसाल इहो थियो, जॾहिं तालाबंदी थी, अरशद बरकी 4 मोबाइलूं साण करे आयो, असां सां ॻाल्हाई, बाबा हीउ ताला छो बंदि कया अथव? असांजो घुरियोसीं साईं पघार ॾियो असांखे, जेसिताईं पघार न ॾींदो जेसिताईं ताला बंदी हूंदी ऐं कमु कोन कंदासीं। असांजा बच्चा बुख ते वेठा आहिनि, को जेको आहे दाद फ़रियाद ई कोन्हे, जंहिं वटि वञूं था को ॿुधण लाइ तयारु कोन्हे। जनरली सभिनी जी बंदि करे छॾींदा, पैसा आहिनि ई कोन, पैसा खाई विया आहिनि। हाणे इंतज़ारु पिया कनि त जेका नई OZT ईंदी 14-15 तारीख़ खां पोइ ईंदी, पोइ वञी 20 तारीख़ ते कंदा। जेका पोइ किस्त आई हू त सॼी खाई विया आहिनि। हाणे हिन खां आला इंतिज़ामिया खां पुछाणो था कयूं त बाबा हीउ पैसा केॾांहुं विया? नाज़रीन, हिकु तरफ़ सफ़ाई कंदड़ अमले जा एहतजाज आहिनि, हुननि जो चवणो त असांखे पघार कोन पई मिले। उन खां अलावा हुननि जे एहतजाज खां पोइ मीरपुर शहर जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, जीअं पंवर कॉलोनी आहे या नूर मुस्तफ़ा पंवर वारो इलाइक़ो आहे, उन खां अलावा शहर जा हीराबाद आहिनि, गरीबाबाद आहे, सियाल कॉलोनी आहे, राजड़ कॉलोनी आहे, सभई इलाइक़ा जेके गंदगी जे ढेर में आहिनि। उते जेको ताज़ो जेको बरसातूं आयूं, उन्हनि जो जेके शहर जे मेन इलाइक़नि में त पाणी साफ़ु थी वियो, मगर हुतां जो अञा ताईं पाणी साफ़ु कोन पियो थिए। अञा ताईं न को इंतिज़ामिया पारां को पाणी कढायो वियो आहे। उन खां अलावा हितां जा जेका मीरपुर ख़ासि या सफ़ाई कंदड़ अमला मुख़्तलिफ़ मसइलनि जे वर चढ़ियल आहिनि। हुननि जो चवणो त असां जेको आहे लेबर स्टाफ कॉलोनी वासी आहे, उन्हनि जा बि तव्हां वीचार ॿुधाईंदा। हुननि जो चवणो त असांजे जेको इलाइक़े जे अंदरि को बि कमु कोन पियो थियो आहे, असां जेको फ़ाक़ाकशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं ऐं
ऐं सफ़ाई कंदड़ अमलो जेको अॼु मिरपो ख़ासि प्रेस क्लब अॻियां जेको सरापा एहतजाज आहे इन जो त असां बरसातनि में मुकमल कमु करियूं था, मगर असांखे को बि अजूरो कोन पियो मिले, न असांखे पघार ते मिले। पघार जेके आहिनि उहो करप्शन जे वर चढ़ी हुकूमत घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वठी मिरपो ख़ासि वासियुनि जा जेके मसइला हल कया वञनि। कैमरामैन हबीबुल्ला लेगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध TV न्यूज़ मिरपो ख़ासि।